वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर सरदार तनवीर इलियास जी सदारत हेठ तहरीक इंसाफ़ आज़ाद कश्मीर जी मरकज़ी गवर्निंग बॉडी जो अहम इजलास थियो, जंहिंमें मकानी चूंडनि जी तैयारियुनि बाबति अहम फ़ैसिला कया विया। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर सरदार तनवीर इलियास जी सदारत हेठ इजलास में मकानी चूंडनि लाइ हलंदड़ हफ़्ते पार्लियामानी बोर्ड जो क़याम ऐं उम्मीदवारनि खां दरख़्वास्तूं वठण जो कम शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो। गवर्निंग बॉडी जो चवणु आहे त अपोज़िशन मकानी चूंडनि खां भॼण लाइ बैतमादी वारो शोशो छॾे रही आहे, जंहिं जी मज़म्मत कजे थी। गवर्निंग बॉडी वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास ख़ान जी क़यादत ते एतमाद जो इज़हार कंदे उन अज़म खे वर्जायो त समूरी पार्टी इमरान ख़ान जे विजन सां गॾु बीठल आहे। इजलास में चेयरमैन PTI इमरान ख़ान जी 29 सेप्टेम्बर ते थींदड़ आम जलसे जी तैयारियुनि बाबति कमेटियूं जोड़ियूं वयूं ऐं चयो वियो त आज़ाद कश्मीर जी तारीख़ जो सभ खां वॾो जलसो 29 सेप्टेम्बर ते मुज़फ़राबाद में थींदो।